अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼु जे हिन जदीद दौर में जॾहिं सॼी सारी दुनिया हिकु टेबल ते मौजूदु आहे, राबतनि जे जहान खे इंटरनेट इंतिहाई आसान बणाए छॾियो आहे, पर उन दौर में बि सच लिकी थो वञे। जॾहिं कूड़ जी चमक हावी थी वञे थी ऐं जॾहिं मीडिया जा इदारा मज़लूम माण्हुनि सां गॾु बीहण बदिरां वक़्त जे हाकमनि सां गॾु बीही था रहनि, तॾहिं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन सिंधी ॿोली जो उहो वाहिद इदारो आहे जेको मज़लूमनि सां गॾु बीहे थो, जेको धरती सां गॾु बीहे थो। अॼु जे हिन महांगाई जे दौर में असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खे पंहिंजे हड़ा वड़ा हलाए रहिया आहियूं। अवीं ॼाणूं था त हीउ इदारो नान कमर्शियल आहे। सिंध दोस्त कुर्बायतनि जी माली सहायता सां पंहिंजे क़ौमी फ़र्ज़ खे इबादत सम्झी निभाए पियो। हिन ॾुखे दौर में इंतिहाई मुश्किलातुनि बावजूदि असीं जीअं जो तीअं नशरियात खे जारी रखियो अचूं। हीअ इदारो अव्हांजे माली सहकार जी आजियां कंदो ऐं माली सहकार जो मुंतज़र रहंदो। जे अवीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध वेब टीवी जी माली सहायता करणु चाहियो था त पोइ इश्तिहारनि जी मद में असांजी मदद करियो त जीअं हीउ इदारो पंहिंजे पेरनि ते बीही सघे। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कजे थो ख़बरुनि जी दुनिया। 15 फरवरी 2026 आचर जे ॾींहुं प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सभ खां पहिरियां पेश करियूं था ख़ासि ख़बरूं। हैदराबाद में STP पारां मादरे वतन जलसो। डॉक्टर कादर मक्सी ख़िताब कंदे चयो त सिंध विरहाइण जूं साज़िशूं थियनि पियूं, धरती जी हिफ़ाज़त कंदासीं। मोहब्बतनि जे आलमी ॾींहं ते तक़रीबूं मुनक़िद। सिंध धरती सिंधू दरिया ऐं मोरे जे शहीदनि खे भेटा पेश। बलूचिस्तान में जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो जारी। पंजगोर वारे इलाइक़े मां वधीक 6 ॼणा खंभिजी विया। नुश्की मां बि 22 ॼणा खंभियल। जबरी गुमशुदगियुनि ख़िलाफ़ जस्कम आरिसर जो अॼु राणीपुर में मार्च। कराची में सूफ़ी रागी फ़क़ीर ख़ालिद भट्टी ते हमिलो। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान पारां सियासी क़ैदियुनि खे आज़ादु करण जो मुतालबो। सिंध हारी कमेटी पारां वाटर मैनेजमेंट जे बरतरफ़ मुलाज़िमनि खे बहाल करण जो मुतालबो। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो आहे त सिंध खे रुॻो लाश ॾिना पिया वञनि। हालत इंतिहाई ख़राबु आहे। बदअमनी वधी वई आहे। धारिया आबाद कया पिया वञनि। हाणे वतन में धारिया बर्दाश्त न कबा। कोटड़ी कबीर में हालाणी जे इस-छो ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। हाणे पेश करियूं था तफ़सीली ख़बरूं। सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां 35हों योम मादरे वतन जो जलसो हैदराबाद में हटड़ी बाईपास वटि मुनक़िद कयो वियो। योम मादरे वतन जे जलसे गाह में सॼी सिंध मां STP जे हज़ारें कारकुननि शिरकत कई, जिन में औरतुनि जो वॾो अंग पिणु शामिल हो। उन मौक़े ते सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे सरबराह डॉक्टर कादर मक्सी योम मादरे वतन जलसे खे ख़िताब कंदे चयो त सिंध दुश्मन क़ुवतूं सूबे खे विरहाइण जूं साज़िशूं करे रहियूं आहिनि। असां सिंध जे हिकु इंच जी हिफ़ाज़त कंदासीं ऐं कंहिंखे बि सिंध ख़िलाफ़ु साज़िश करणु न ॾींदासीं। हुन चयो त 14 फरवरी सिंध धरती सां वफ़ादारी जे अहद जी तजदीद जो ॾींहुं आहे, जिते कारकुन हमदर्द मादरे वतन सां पंहिंजो मज़बूत नातो नओं करे रहिया आहिनि। हुन चयो त सिंध जे दुश्मननि हिकु भेरो ॿीहर नए सूबे जो शोशो छॾे सिंध में नफ़रत जी बाहि भड़काइण जी कोशिशि कई आहे, पर बाशऊर अवाम अहिड़ियुनि साज़िशुनि खे कामयाबु थियणु न ॾींदो। हुन वधीक चयो त योम मादरे वतन जे मौक़े ते असीं सिंध धरती सां वफ़ादारी जो अहद वरजाईंदे इहो अज़म करियूं था त सिंध जी विरासत कंहिं बि सूरत में थियणु न ॾींदासीं। असां सिंध जे तहफ़ुज़ जो जेको अहद कयो आहे उनखे मरण घड़ी ताईं निभाईंदासीं।
अॼु वरियांग में माण्हुनि जी योम मादरे वतन जे जलसे में शिरकत इन ॻाल्हि जो सबूत आहे त अवाम अॼु बि सिंध तरक़ी पसंद पार्टी सां गॾु आहे। हुन चयो त सिंध हिन वक़्तु ॾुखियनि हालतुनि मां गुज़री रही आहे। सिंध दुश्मन क़ुवतूं सूबे खे टुकड़ा टुकड़ा करण जूं साज़िशूं करे रहियूं आहिनि, पर बाशूर माण्हू अहिड़ियुनि साज़िशुनि खे कामयाबु थियणु न ॾींदा। हुन वधीक चयो त असीं सिंध जे इंच इंच जी हिफ़ाज़त कंदासीं ऐं कंहिं बि धुर खे सिंध ख़िलाफ़ साज़िश करणु न ॾींदासीं। हक़ीक़ी रस्तो, सचो रस्तो, इनकलाब जो रस्तो, क़ौम जो मुक़दर संवारण जो रस्तो, क़ौम खे गुरबत ज़िलतुनि मां कढी बावकार ज़िंदगी ॾियारण जो रस्तो सिर्फ़ हिकु रस्तो आहे जेको सिंध तरक़ी पसंद पार्टी जे मंशूर ते हलंदे क़ौम जी नए सिर तामीर करे सघे थो। इनजे करे वाम में वरतल माण्हुनि खे, अदम वेसाई जे वरतल माण्हुनि खे आऊं पैगाम ॾियणु चाहियां थो त वाम न निकिरो। हे वॾा वॾा तुमनदार, कलंजी वारा, जागीरदार, भोतार, मीर पीर, ही दहशतगर्द, ही तालिबान को बि सिंध जे मुक़दर खे तब्दील नथो करे सघे। सिंध जो मुक़दर सिंधी माण्हुनि जे हथनि में आहे। तव्हांजी हिम्मतुनि में लिकल आहे सिंधी आवाम जो मुक़दर। ऐं उन सिंध जे अवाम जे मुक़दर खे उजारण लाइ जेको तरक़ी पसंद पार्टी प्रोग्राम ॾिनो आहे, पैगाम ॾिनो आहे, उन पैगाम ते हलंदे सिंध खे कामयाबी सां हमकिनार करे सघूं था, ज़िलतूं ख़तम करे सघूं था, बेरोज़गारी ख़तम करे सघूं था, ग़ुलामी ख़तम करे सघूं था, घटि वधाई जो ऊंच नीच जो निज़ाम ख़तम करे सघूं था ऐं हिकिड़े पोरियत हारी जी माउ, हिकिड़े मज़दूर जी धीअ, हिकिड़े मोची राज़े वाडे जो पुटु हिन ज़मीन ते हाकिम ऐं मालिक थी बग़ैर ख़ौफ़ जे बावकार तरीक़े सां रही सघे थो। उहो रस्तो सिर्फ़ तरक़ी पसंद पार्टी वटि आहे। उहो रस्तो तरक़ी पसंद पार्टी जे मंशूर में आहे, इज़त आफ़े ख़ुशहाली जे इनकलाब में आहे। इन करे मां ॾिसां पियो त हर साल तव्हांजो वेसा वधे पियो, हर साल ही मेल वधे पियो। अॼोको ही मेल इन ॻाल्हि जी गवाही ॾे पियो त सिंध जा माण्हू हिन ज़िलतुनि भरी ज़िंदगी खां बेज़ार आहिनि। STP जे मादरे वतन जलसे के सीनियर वाइस चेयरमैन हैदर शाहानी, होत खान गाॾाही, अब्दुल हमीद मेमण, अहमद खान नूनारी, गुलज़ार सुमरे, कादर चन्ना, साहिर रिज़वी ऐं ॿिनि अॻवाननि ख़िताब कंदे चयो त योम मादरे वतन सिंध सां वचन वफ़ा करण जो ॾींहुं आहे। सिंध असांजो मादरे वतन आहे। सिंध जो विरहाङो कंहिं बि सूरत में थियणु न ॾींदासीं। सिंध जा किरोड़े माण्हू पंहिंजे मादरे वतन जे तहफ़ुज़ लाइ तयारु आहिनि, जेके पंहिंजूं जानियूं क़ुर्बान करे छॾींदा, पर सिंध खे विरहाइणु न ॾींदा। सिंध सभा जे सॾ ते काल्ह मुहबतनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी तक़रीब मुनक़िद कयूं वियूं, जिन में सिंधु दरिया जे शहीदनि शहीद ज़ाहिद लगारी ऐं शहीद इरफान लगारी खे भरपूर भेटा पेश कई वई, जॾहिं त गिरफ़्तार कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी जो मुतालबो पिणु कयो वियो। सिंध सभा मोरो पारां मोरो प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त 20 मई वारे वाक़े में गिरफ़्तार कयल 38 बेगुनाह नौजवान गुज़िरियल 9 महीननि खां जेल में क़ैद आहिनि, पर न संदन केस हलाया पिया वञनि ऐं न ई खेनि ज़मानत ॾिनी पई वञे, जेको सरासर ज़ुल्म आहे। एहतिजाज दौरान शहीद ज़ाहिद लगारी ऐं शहीद इरफान लगारी जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी जो पिणु मुतालबो कयो वियो, जॾहिं त शहीद इरफान लगारी ऐं ज़ाहिद लगारी जी आख़िरी आरामगाह ते
पहुची अॻवाननि शहीद इरफान लगारी ऐं शहीद ज़ाहिद लगारी खे भेटा पेश कई। सिंध सभा ऐं सिंध विद्यार्थी सभा ज़िले घोटकी पारां सिंधु दरिया जे किनारे ते मुहबतनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वियो। प्रोग्राम जी शुरूआति तराने ऐं सिंधु दरिया खे गुल निछावर करण सां कई वई। शहीदनि जे तस्वीरनि ते गुलनि जी वर्खा कई वई। क़ौमी कारकुननि जी आज़ादी, जबरी गुमशुदगियुनि जे ख़ात्मे ऐं कूड़नि केसनि जी वापसी लाइ नारेबाज़ी कई वई। आख़िर में आज़ाद ऐं ख़ुदमुख़्तियार सिंध जे केस ते लेक्चर पिणु ॾिनो वियो। सिंध सभा हैदराबाद पारां नसीम नगर चौक ते तक़रीब मुनक़िद कई वई। उन मौक़े ते सिंधु दरिया जे शहीदनि शहीद ज़ाहिद लगारी ऐं शहीद इरफान लगारी खे भेटा पेश कई वई। बेगुनाह जेल में क़ैद क़ौमी अॻवान अरबाब भील जे ऐलान खे लबेक चई संदसि बीमारी जे करे फ़ौत थी वियल न्याणी गंगा जी तस्वीर साम्हूं ॾिया ॿारे अक़ीदत जो इज़हार कयो वियो। उन मौक़े ते अॻवाननि मुतालबा कंदे चयो त शहीद ज़ाहिद लगारी ऐं शहीद इरफान लगारी जे क़ातिलनि खे फ़ौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे। मोरो वाक़े में गिरफ़्तार कयल 38 बेगुनाह नौजवाननि खे बिना देर आज़ादु कयो वञे। हैदराबाद सेंट्रल जेल में क़ैद सिंध सभा जे सदर सिंधी इनाम समेत सभिनी बेगुनाह क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो वञे। क़ौमी कारकुननि तां कूड़ा केस ख़तमु करे जबरी गुमशुदगियुनि जो सिलसिलो बंदि कयो वञे। सिंध सभा मर्कज़ वाज़ह करे थी त जेसिताईं जाइज़ ऐं आइनी मुतालबा तस्लीम न कया वेंदा तेसिताईं पुरअमन ऐं जमहूरी जदोजहद जारी रहंदी। जॾहिं त उन मौक़े ते रफ़त सिंधी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद इरफान लगारी, शहीद ज़ाहिद लगारी ऐं न्याणी जंहिंखे भेटा पेश करण लाइ हिते मौजूदु आहियूं। ऐं अॼु मोहबतनि जो आलमी ॾींहुं आहे जेको असां समूरियूं मोहबतूं ख़ुशियूं असां शहीदनि खे अर्पियूं था ऐं असांजूं जेके ख़ुशियूं जेके ज़िंदगी जो आहिनि समूरियूं सिंध ऐं धरती ऐं सिंध वासियुनि जे लाइ। अॼु असां नसीम नगर चौक ते दोस्तनि साथियुनि सिंध जी अज़ीम न्याणी भेण रिफ़त सां गॾु सिंध जे अज़ीम शहीदनि, सिंधु दरिया जे अज़ीम शहीदनि शहीद इरफान लगारी, ज़ाहिद लगारी ऐं क़ौमी असीर क़ौमी अॻवान अरबाब भील जी मासूम न्याणी गंगा खे ॾिया ॿारे भेटा पेश पिया कयूं। अॼु मोहबतुनि जो आलमी ॾींहुं आहे, मोहबतुनि जो आलमी ॾियारो आहे। असां मोहबतुनि जे आलमी ॾियारे ते समूरो प्यार, समूरी मोहबतूं सिंध जे अज़ीम किरदारनि, सिंध जे अज़ीम फ़िक्र साईं जीएम सैद खे अर्पियूं था ऐं असां इहा उमेदु कयूं था त सिंध जा जेके बि आज़ादी पसंदि दोस्त आहिनि, सिंध जा जेके आज़ाद ख़्याल दोस्त आहिनि, उन्हनि बि पंहिंजो इहो ॾींहुं सिंध जे शहीदनि खे ॾिनो हूंदो। सिंध शागिर्द सभा यूनिट डिग्री कॉलेज करूंडी में पिणु तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिंमें शहीदनि खे भेटा पेश कई वई। प्रोग्राम में क़ौमी रागी काशिफ़ सिंधी क़ौमी ऐं इनक़लाबी गीत पिणु ॿुधाया। सिंधियन नेशनल कांग्रेस ज़िले लियारी पारां 14 फरवरी मुहबतनि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते माड़ीपुर में तक़रीब मुनक़िद करे ज़मीर जे क़ैदी अरबाब भील ऐं संदसि न्याणी गंगा भील समेत सिंध मां जबरी तौरु खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि सां सियासी ऐं इख़लाक़ी यकजहती जो इज़हार कयो वियो। उन मौक़े ते अरबाब भील ऐं गंगा जी तस्वीर अॻियां गुल रखी ॾिया ॿारे क़ौमी तरानो पढ़ी जदोजहद जारी रखण जो अज़म कयो वियो। तक़रीब में सिंधियन नेशनल कांग्रेस ज़िले लियारी जे चीफ ऑर्गेनाइज़र उबैद बिरहमानी, डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र मुनवर जसकाणी, जसकम ज़िले लियारीअ जे सदर निज़ाम आरी जे वाइस ऑफ माड़ीपुर जे अॻवाननि अली मोहम्मद बहराणी, बरकत बिरहमाणी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त मुहबतनि जे आलमी ॾींहं जी असल रूह इंसानियत, इंसाफ़ ऐं आज़ादी आहे। जेकॾहिं कंहिं क़ौम जा सियासी कारकुन जबरी गुम कया वञनि था त उहा रुॻो इंसानी हक़नि जी भञकड़ी नाहे पर सियासी आज़ादी ऐं जमहूरी क़दरनि ते सिधो हमिलो आहे। अॻवाननि चयो त अॼु असांजूं सियासी हमदर्दियूं ऐं इख़लाक़ी हिमायत अरबाब भील ऐं गंगा भील सां गॾु आहे। हुननि आलमी इंसानी हक़नि जे तनज़ीमनि, जमहूरी क़ुवतनि ऐं सिविल सोसाइटी खां मुतालबो कयो त सिंध मां जबरी तौरु खंभे गुम कयल समूरनि सियासी ऐं क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ आलमी सतह ते
असराइतो आवाज़ उथारियो वञे। तक़रीब में सिंधियन नेशनल कांग्रेस ज़िले ॾियारी जे ऑर्गेनाइज़र अरशद पहवर, दिलावर मलाह ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। जीअं सिंध क़ौमी पार्टी तरफ़ां दौलत दरिया ख़ान पुल ते सिंधु खे भेटा पेश कई वई, गुल निछावर कया विया। मोहब्बतनि जे आलमी ॾींहं ते जीअं सिंध क़ौमी पार्टी जे चेयरमैन नवाज़ खान ज़ौर, कामरेड यूसुफ कुंभार, कादर बख्श ज़ौर, वसीम जाखरो, वकार मीराणी, अली रज़ा ख़ासखेली, सजाद मीराणी, कामरेड मुराद जाखरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में गुल निछावर करे सिंधु सां मोहबत जो वचन वरजायो वियो। उन मौक़े ते सिंधु दरिया खे भेटा पेश कंदे सिंधु ते धाड़ा नामंज़ूर, डैम समूरा नामंज़ूर जा नारा पिणु हंया विया। कराची में सचल ॻोठ में सूफ़ी रागी फ़क़ीर ख़ालिद भट्टीअ जी महफ़िल में फायरिंग कई वई, जंहिं दौरान संदसि नौजवान भाणेज सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त सियासी समाजी अॻुवाननि पारां सूफ़ी रागी फ़क़ीर ख़ालिद भट्टीअ ते हमले जी मज़मत कंदे जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जो मुतालबो कयो वियो आहे। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान पारां डॉक्टर महारंग बलोच, इमरान ख़ान ऐं ॿियनि सियासी अॻुवाननि जी आज़ादी जो मुतालबो कयो वियो आहे। कम्युनिस्ट पार्टी ऑफ पाकिस्तान पंजाब सूबे जी कमेटी जे सेक्रेटरी जाम बशीर पंहिंजे बयान में चयो आहे त इमरान ख़ान जे नज़रियनि, तर्ज़ सियासत ऐं हुकूमती तरीक़नि सां बुनियादी इख़्तिलाफ़ ऐं सख़्तु ख़दशा हुजण बावजूदि हुन सां संस जमायत जे ॿिनि अॻुवाननि ऐं कारकुननि सां जेको सलूक कयो पियो वञे उहो इंतिहाई अफ़सोसनाक, नामुनासिब ऐं मज़मत जोॻो आहे। साॻियो इमरान ख़ान सालनि ताईं रियासती इदारनि जो हीरो, सिर जो ताज ऐं अखियुनि जो तारो रहियो, पर अॼु हुन सां जेको वर्ताव थी रहियो आहे उन मां ज़ाती अनाद ऐं अना झलकंदे नज़र अचे थी। इमरान ख़ान खे सिहत जा मसइला, ख़ासि तौर ते अखियुनि जूं सख़्तु तकलीफ़ूं पेश अची रहियूं आहिनि। जाम बशीर वधीक चयो त जॾहिं इंसान जो ज़हन ऐं ज़िंदगी शदीद दबाव जो शिकार हुजे, परेशानी हुजे, क़ैद तन्हाई वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर हुजे, मुख़ालिफ़नि सां गॾु पंहिंजनि जी वफ़ादारी बि शकी लॻे त इंसान खे पाण खां बि डपु लॻणु शुरू थींदो आहे। इतलाउनि मूजिबि लॻभॻि गुज़िरियल 5 महीननि खां मुसलसिल शिकायतनि बावजूदि तवजह न ॾियणु सबबि इमरान ख़ान जी साॼी अखि न रुॻो घणी हद ताईं बीनाई वञाए चुकी आहे, पर अखि ऐं दिमाग़ सां लाॻापियल ॿिया मसइला बि ॻणती जोॻी हद ताईं संगीन थी चुका आहिनि। सिंध मां क़ौमी कारकुननि खे जबरी तौरु खंबे गुम करण ख़िलाफ़ ऐं क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग सचल सरमस जी दरगाह दराज़ा शरीफ़ खां अॼु पैदल मार्च करे प्रेस क्लब राणीपुर जे साम्हूं बुख हड़ताल कई वेंदी। जीअं सिंध क़ौमी मुहाज़ आरिसर जे मरकज़ी चेयरमैन असलम ख़ैरपुरी, अब्दुल फ़ताह चना ऐं ॿियनि चयो आहे त सिंध में मज़हबी इंतिहा पसंदी उरूज ते वधी रही आहे, जंहिंखे हथी ॾिनी पई वञे ऐं सिंध ज़रई आहे, पर सिंधु दरिया ते कब्ज़ो करण लाइ हमेशह तयारियूं कयूं वेंदियूं आहिनि। सिंध जे मैदनी वसीलनि ते कब्ज़ो, ज़मीन जी वालार सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जूं साज़िशूं आहिनि। हुन चयो त सिंध जे क़ौमी कारकुननि अयूब कांदड़ो, मोहसिन मगसी, रज़ा भट्टी समेत केतिराई अक़ूबतनि में अज़ाब खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, जिन जो को ॾोह आहे त उन्हनि खे अदालतनि में पेश कयो वञे। हुननि चयो त सिंध जी ख़ुशहाली लाइ असांजी जदोजहद जारी रहंदी। अबू ज़हबी में रहंदड़ सिंधियुनि पारां क़ौमी अवामी तहरीक जे सरबराह अयाज़ लतीफ़ पलिजो जे मान में आजियाणो ॾिनो वियो। खेसि अजरकनि ऐं लुंगियुनि जा तोहफ़ा पिणु ॾिना विया। आजियाणे खे ख़िताब कंदे अयाज़ लतीफ़ पलिजे चयो त सिंध खे रुॻो लाश ॾिना पिया वञनि। सिंध में अमन अमान जी सूरतहाल इंतिहाई ख़राबु आहे। सिंध खे वॾेरा शाही सरदारी निज़ाम धाड़ेलनि ऐं मनशात फ़रोशनि जे हवाले कयो वियो आहे। मासूम माण्हुनि जा क़ातिल गिरफ़्तार नथा कया वञनि। अयाज़ लतीफ़ पलिजे चयो त हिकिड़ा माण्हू चवनि था त मिटी, वतन, क़ौम, ज़मीन कुझु कोन्हे, सभु भाइर आहियूं, सिंध हलिया अचो, को बि भाउ कोन्हे। हीअ वतन ऐं मिटी असांजी आहे, हिन वतन ऐं मिटी ते कंहिंखे कोन सहंदासीं। अयाज़ लतीफ़ पलिजे चयो त दुबई, जापान, अमेरिका, बर्तानिया, जर्मनी समेत सॼी दुनिया में पखिड़ियल सिंधी माण्हू सिंध में वेठल ग़रीब नौजवाननि खे आला तालीमी रोज़गार जा मौक़ा फ़राहम करण में मदद कनि।
अयाज़ लतीफ़ पलीजे चयो तव्हां परॾेह में रहंदड़ उन्हनि माण्हुनि खां बहितर आहियो जेके पाण कंहिं न कंहिं तरीक़े सां चङे शोबे या बहितर मुल्क में पहुची पोइ पंहिंजे किरोड़े महरूम ऐं मज़लूम वतन वासियुनि खां लातालुक़ थिए ज़ाती तरक़ी फैमिली स्टेटस लय ऐं मज़नि जी डोड़ में मसरूफ़ थी वञनि था। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त हिन वक़्तु पाण सिंधी पंहिंजे पाड़ेसरी मुल्कनि ऐं पाकिस्तान जे ॿियनि सूबनि जे माण्हुनि जी भेट में परॾेह में 5% बि न आहियो। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त हर साल बाक़ाइदगी सां सिंध अचो ऐं 1-2 हफ़्ता पंहिंजे अबाणे शहर या ॻोठ में रहो। उन दौरान सिंध जे नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि में मालूमाती लेक्चर ॾियो, लाइब्रेरियुनि स्कूलनि ऐं कॉलेजनि जा दौरा कयो ऐं ॼाण पखेड़ियो। जे मुमकिन थी सघे त पंहिंजे ॻोठ में को नंढिड़ो कंप्यूटर सेंटर एकेडमी या लाइब्रेरी क़ाइमु कयो। अयाज़ लतीफ़ पलीजे चयो त सिंध में माफ़िया जो राज आहे। नकली दवाऊं, नकली भाण, ॿिज, खाधे पीते जी शयुनि में केमिकल जी मिलावट कंदड़ ऐं ॿी माफ़िया एतिरी ताक़तवर आहे जो उन्हनि ख़िलाफ़ु केर बि कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। मनशात नौकरियूं ऐं डिग्रियूं विकिरो कंदड़नि खे वज़ीरनि जी सरपरस्ती हासिलु आहे। सरकारी ऑफिसनि में करप्ट माफ़ियाज़ आहे जेको जेतिरो ताक़तवर आहे उहो पंहिंजी मर्ज़ी जा कानून ठाहे वठे थो। अवामी तहरीक जे मरकज़ी नायब सदर सतार रिंद, मरकज़ी राब्ता सेक्रेटरी लाल जरवार, ज़िले सदर अताउल्ला उन्नड़, राणे कुंडाणी, अली नवाज़ डायरी ऐं आलम ख़ान लगारी तरफ़ां सागड़ ज़िले जो 2 ॾींहनि जो दौरो शुरू कयो वियो आहे। शाहपुर चाकर, जलाल रिंद ऐं मक़सूद रिंद जो दौरो कयो वियो जिते अॻुवाणनि कार्नर गॾिजाणियूं कयूं। उन मौक़े ते अॻुवाणनि ॻाल्हाईंदे चयो त नवाज़ लीग जी वफ़ाक़ी हुकूमत जो सिंधी अवाम ॾांहुं रवैयो सिंध दुश्मनी वारो रहियो आहे, जंहिंजो चिटो मिसाल वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां मुक़ररु कयल सिंध जो गवर्नर आहे जेको सिंध जी दिलि ऐं तख़्तगाह कराची खे सिंध खां धार करे नओं इसराइल ठाहिण लाइ मुहिम हलाए रहियो आहे। अॻुवाणनि वधीक चयो त सिंधी अवाम तरफ़ां 6 नवनि किनारनि ख़िलाफ़ु सख़्त मुखालफ़त ऐं एहतिजाजनि जे बावजूदि वफ़ाक़ी हुकूमत ताक़त जे ज़ोर ते केनाल ठाहिण जा ऐलान करे वफ़ाक़ खे नाक़ाबिले तलाफ़ी नुक़सान पहुचाइण ऐं सिंधी अवाम खे दीवार सां लॻाइण जी साज़िश में मसरूफ़ आहे। सिंध जे पाणी ते गुज़िरियल 150 सालनि खां धाड़ा हया विया आहिनि। अॻुवाणनि वधीक चयो त मौजूदा निज़ाम में नामनिहाद जमहूरी हुकूमत चिलकणे पने में वेढ़ियल अयूबी जाई ऐं मशरफ़ी डिक्टेटरशिप खां वधीक बदतरीन आमरित आहे। नामनिहाद जमहूरी जे नाले में इंसानी, क़ानूनी ऐं आइनी हक़ अमलनि मुअतल आहिनि। पीका एक्ट जे नाले में मीडिया ते पाबंदी मढ़ियल आहे। 26 ऐं 27 आइनी तरमीम वसीले आज़ाद अदलिया जो ख़ात्मो कयो वियो। सिंध मां वन यूनिट खां वधीक ख़तरनाक वार कयो वियो आहे। अॻुवाणनि वधीक चयो त पीपल्स पार्टी जी हुकूमत 18 सालनि जे इक़्तिदार दौरान सिंध में वॾेरकी निज़ाम वधीक ताक़तवर कयो आहे। पुलिस जो इदारो वॾेरनि सरदारनि हवाले करे पुलिस खे माण्हू मारण जो लाइसेंस ॾिनो वियो आहे। सिंध हारी कमेटी पारां वाटर मैनेजमेंट जे बरतरफ़ कयल मुलाज़िमनि जी बहाली ऐं उन्हनि खे पघारूं ॾियण जो मुतालबो कयो वियो आहे। वाटर मैनेजमेंट जे बरतरफ़ कयल मुलाज़िमनि जे वफ़द शकील अहमद ख़ासकेली, ग़ुलाम शबीर समो, शर्जील अहमद मेमण, नज़ीर अहमद पहवर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में वफ़द जी सूरत में कामरेड समर हैदर जतोई सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते वफ़द जो चवणु हो त असांखे गुज़िरियल 16 महीननि खां पघार नाहे मिली, असांखे पको बि न पियो कयो वञे। उन मौक़े ते सिंध हारी कमेटी जे मरकज़ी सदर कामरेड समर हैदर जतोई चयो त असां वाटर मैनेजमेंट जे हर जदोजहद में गॾु आहियूं। असां पहिरीं बि मुलाज़िमनि सां गॾु धरणनि में शरीक थियासीं ऐं हाणे बि असां उन्हनि मुलाज़िमनि सां गॾु हूंदासीं। बलूचिस्तान मां जबरी तौरु खंबे गुम करण वारो सिलसिलो ख़तमु थी न आहे सघियो। पंजगोर वारे इलाइक़े में 6 ॼणा खंभिजी वञण जा इतला पिण आहिनि। बलूचिस्तान जे ज़िले पंजगोर मां पाकिस्तानी फोर्सिस पारां घटि में घटि 6 ॼणनि खे हिरासत में वठी लापता करे छॾियो आहे। ज़रीन मूजिबि छापनि दौरान मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो। पंजगोर जे इलाइक़े पुलाबाद मां
जबरी तौर खंबे गुम कयलनि मां 2 ॼणनि जी सुञाणप इनायत ऐं रशीद तौर थी। नौशकीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाकिस्तानी फोर्सिस जे ऑपरेशन दौरान 22 खां वधीक माण्हुनि खे जबरी तौर खंबे गुम कयो वियो आहे। नौशकीअ मां मिलियल इतलाहनि मूजिबि फोर्सिस वॾे अंग में कली मेगल ऐं कादराबाद जे इलाइक़नि खे घेरे हेठि आणे घर घर तलाशी वरिती। केतिरनि माण्हुनि खे तशदुद जो निशानो पिणु बणायो वियो, जॾहिं त 26 ॼणनि खे हिरासत में वठी लापता कयो वियो आहे, जंहिंजे करे वारस पिणु परेशान आहिनि। पाकिस्तान बार काउंसिल जे नाइब चेयरमैन पीर मोहम्मद मसूद ऐं पाकिस्तान बार काउंसिल जे एग्ज़ीक्यूटिव कमेटी जे चेयरमैन मुनीर अहमद मलिक पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे बानी इमरान ख़ान जी सिहत बाबति ॻणती जो इज़हार कयो आहे। बार तरफ़ां जारी कयल बयान मूजिबि इमरान ख़ान जी सिहत जी ख़राबी हुकूमत जे ख़ासि तौर ते जेल सुप्रीडेंट जे करे थी आहे, जंहिं लाॻापियल इख़्तियारनि खे इतलाह न ॾिनो। हुन वफ़ाक़ी हुकूमत ते ज़ोर ॾिनो त अॻूणे वज़ीर अज़म इमरान ख़ान जे तिबी मुआइने लाइ फ़ौरी तौर ते क़दम खंया वञनि। कोटड़ी कबीर में हालाणी जे SHO ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुलाबश थेबो जी मोटरसाइकिल चोरी खे 6 महीना गुज़री चुका, पर अञा ताईं पुलिस न मोटरसाइकिल हथ करे सघी न वरी जवाबदार गिरफ़्तार कया विया। काल्ह सैयद हसनैन शाह, बचल हिंगोरो, ज़फ़र ऐवान, मुजाहिद सामटियो, अतहर जोखियो ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते सहाफ़ियुनि पुलिस ख़िलाफ़ शदीद नारेबाज़ी पिणु कई। अॻवान चयो त कोटड़ीअ मोहम्मद कबीर जे सीनियर सहाफ़ी ऐं प्रेस क्लब जे सदर मुलाबख्श जी मोटरसाइकिल चोरी थिए 6 महीने खां वधीक वक़्तु थी चुको आहे, पर अञा ताईं पुलिस मोटरसाइकिल हथ करे न सघी आहे। हुननि मुतालबो कयो त फुर वाक़े में मुलुस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मोटरसाइकिल वापसि कराई वञे। जुंग शाह जे ॻोठ जानमंद जोखियो ऐं गाज़ी ख़ान जोखियो 50 सालनि खां रोड जहिड़ी सहूलियत खां महरूम। जुंग शाह जी वॾी आबादी रखंदड़ ॻोठ जानमंद जोखियो ऐं गाज़ी ख़ान जोखियो खे अञा ताईं रोड जी सहूलियत न मिली सघी। ॻोठाणनि निंढनि ॿारनि समेत एहतिजाज करे सख़्तु नारेबाज़ी कई। उन मौक़े ते नबी बख्श जोखियो, ग़ुलाम रसूल जोखियो, रज़ाक जोखियो, अली नवाज़ ऐं ॿिनि चयो त 50 साल गुज़रण बावजूदि बि असांखे पको रोड नाहे मिलियो, जेको ग़लति अमल ऐं नाइंसाफ़ी आहे। रोड न हुअण सबबि मरीज़नि खे इस्पताल पहुचण में देरि थिए थी, जेको ॻणती जोॻो अमल आहे, जंहिंजे करे मरीज़नि खे पिणु परेशानियुनि मां गुज़रणो पवे थो। हुननि मुतालबो कयो त फ़ौरी तौर ते रोड जी तमीर लाइ क़दम खंया वञनि। ख़ैरपुर भरिसां दरगाह शादी शहीद भरिसां अगवा थियल नारी अञा ताईं बाज़ियाब थी नाहे सघे। 18 वरहनि जी न्याणी खे घर मां अगवा कयो वियो। हथियारबंदनि मुबीना तौर गुलमोहम्मद शेख जे घर में दाख़िल थी घर भातियुनि खे यरगमाल बणाए संदसि न्याणी खे अगवा कयो। वारसनि तरफ़ां दाहिण बावजूदि अञा ताईं के बि क़दम नाहिनि खंया विया। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़बरूं। इन ते ई प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। जेॾहिं पेर तेॾहिं ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन